क़ौमी असम्बली में बजट बहस दौरान वफ़ाक़ी सरकार ते मुखालिफ़ धुर सख़्त तनक़ीद कई आहे। मरियम औरंगज़ेब बजट के ज़कूटा जिन जो बजट करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत जो ज़कूटा जिन खंड अटो ऐं दवा खाई वियो। उन जिन पार्लियामेंट ते हमलो कयो, सहाफ़ियनि ते गोलियूं हलायूं, उन्हनि जो जिन निज़ाम खे हलणु नथो ॾिए ऐं रहियल निज़ाम जूं हॾियूं चॿाड़े रहियो आहे। क़ौमी असम्बली जे बजट इजलास में ॿारनि जे मशहूर ड्रामे ऐनकवाला जिन जे दिलचस्प किरदार ज़कूटा जिन जो ज़िक्र थियो आहे। नवाज़ लीग एम एन ए मरियम औरंगज़ेब बजट तक़रीर में PTI सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त अना जो जिन निज़ाम खे हलणु नथो ॾिए ऐं ज़कूटा जिन निज़ाम जा हॾा बि चॿाड़े रहियो आहे। हुन चयो त शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ FIA जो केस नेब न्याज़ी गठजोड़ जी नाकामी जो सबूत आहे। नवाज़ शरीफ़ जे दौर जा मनसूबा करप्शन सटियल आहिनि त उन्हनि खे बंदि छो नथो कयो वञे। उहे मनसूबा अञा ताईं हली रहिया आहिनि। इज़हार जी आज़ादी पाबंदी वारी मीडिया ऑर्डिनेंस खे रद्द करियूं था। मरियम औरंगज़ेब चयो त हिन ऑर्डिनेंस सां समूरे मुल्क में क़ब्रिस्तान जहिड़ो माहौल हूंदो ऐं केर बि ॻाल्हाए न सघंदो। चूंड सुधारनि ऑर्डिनेंस ज़रिए इलेक्शन कमीशन खां आईनी अख़्तियार खसे नादरा खे ॾिना विया आहिनि। अपोज़िशन इहो बिल पास थियणु न ॾींदी।